हाणे असां नेगेटिव सेंटेंस पढ़ी रहा आहियूं प्रेजेंट परफेक्ट टेंस जा नाकारिया जुमला। छा तो चए हमेशा सब्जेक्ट पहिरीं इस्तेमाल थींदो नाकारिया जुमलन में, सब्जेक्ट सां गॾु हेल्पिंग वर्ब इस्तेमाल थींदो, हेल्पिंग वर्ब सां गॾु नॉट जो इस्तेमाल कयो वेंदो ऐं नॉट खां पोइ वर्ब एज यूजुअल ऐं पोइ ऑब्जेक्ट। क्लियर? छा तो चए सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। जीअं हू ईमेल न लिखी चुको आहे, हू ही हैज नॉट लिखी चुको है माना राइट जो सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म। ही हैज नॉट रिटन द ईमेल। क्लियर? हू ईमेल न लिखी चुको आहे, ही हैज नॉट रिटन द ईमेल। क्लियर? वरी आहे असां खत वसूल न करे चुका आहियूं, असां खत वसूल न करे चुका आहियूं त वी हैव नॉट वसूल करण खे चवंदा आहियूं रिसीव। वी हैव नॉट रिसीव्ड we have not received the letter। छो तो स्पेसिफिक खत जे बारे में ॻाल्हाए पियो त इन करे पाण खे लॻायूं पिया द। ठीक है, जॾहिं स्पेसिफिक हूंदो को खत का शइ त पाण लॻाईंदासीं यूज कंदासीं द। वी हैव नॉट रिसीव्ड द लेटर। हू किताब पढ़ी न चुको आहे, ही हैज नॉट फिनिश्ड He has not finished reading the book। याद रखजो तो कुछ ॿार परेशान थींदा आहिनि ही हैज नॉट फिनिश्ड रीडिंग ए बुक हुजण घुरिजे, लेकिन न छो त असां किताब जंहिंजे बारे में ॻाल्हि कयूं पिया उहो को न को किताब असां स्पेसिफिक असां वटि पियो हूंदो जेको पढ़ण माना वारा आहियूं या पढ़ी चुका हूंदासीं, उन जे बारे में ॻाल्हि कयूं पिया त हुते इस्तेमालु थींदो आहे आर्टिकल द। त पाण चवंदासीं ही हैज नॉट फिनिश्ड रीडिंग द बुक। क्लियर? इहे हुया असांजा नेगेटिव सेंटेंसेस प्रेजेंट परफेक्ट टेंस जा। हाणे असां इंट्रोगेटिव सेंटेंसेस पढ़ी रहा आहियूं सवालिया जुमला। हमेशा वांगुरु सब खां पहिरीं फॉर्मेशन छा थींदो, सब्जेक्ट खां पहिरीं असां छा इस्तेमाल कंदासीं हेल्पिंग वर्ब, पोइ सब्जेक्ट इस्तेमाल कंदासीं, सब्जेक्ट खां पोइ वर्ब जो थर्ड फॉर्म इस्तेमाल कंदासीं ऐं ऑब्जेक्ट यूज कंदासीं। कुछ मिसाल करियूं था। छा आऊं सबक पढ़ी चुको आहियां, छा आऊं सबक पढ़ी चुको आहियां छा कंदासीं हैव आई सबक पढ़ी। ठीक है, पढ़ण खे पाण छा चवंदा आहियूं रीड। त थर्ड जो फॉर्म छा थींदो इन जो रीड जो रेड। हैव आई रेड अ लेसन। सवालिया निशान। छा आऊं सबक पढ़ी चुको आहियां हैव आई रीड अ लेसन, सॉरी हैव आई रेड ए लेसन। तो हार छा पढ़ंदा हैव आई रीड ए लेसन। तो याद रखजो हिते असां थर्ड फॉर्म इस्तेमाल कंदासीं त थर्ड जो प्रोनाउंसिएशन छा थींदो रीड जो हैव आई रेड ए लेसन। छा उहे रांदि खेॾी चुका आहिनि हैव दे खेॾण। खेॾण खे छा चवंदा आहियूं प्ले। त प्ले जो थर्ड फॉर्म थींदो आहे प्लेड। हैव दे प्लेड गेम। Have they played game? Have they played game? छा अली इम्तिहान पास करे चुको आहे अली। अली इस्तेमाल कंदासीं त अली जेको आहे असांजो छा आहे सिंगुलर नाउन आहे, त उनजे लाइ पाण छा इस्तेमाल कंदासीं हैज़। हैज़ अली पास करे चुको आहे त पास खे पाण छा लिखंदासीं पास्ड थर्ड फॉर्म। हैव अली पास्ड द एग्जाम। सवालिया निशानी। हैज अली पास्ड द एग्जाम, हैज अली पास्ड द एग्जाम। इहो हूंदो असांजो इंट्रोगेटिव सेंटेंसेस। तव्हांखे कुछ मिसाल पढ़ाया आहिनि। हाणे असां पढ़ी रहिया आहियूं इंट्रोगेटिव नेगेटिव सेंटेंसेस। प्यारा ॿारो
हाणे असां पढ़ी रहिया आहियूं इंट्रोगेटिव नेगेटिव सेंटेंसेस, माना सवालिया नाकारिया जुमला प्रेजेंट परफेक्ट टेंस जा। क्लियर। हाँ ॾिसो, हमेशा फॉर्मेशन पहिरीं पढ़ंदा आहियूं। छा थींदो आहे फार्मूलो इन जो फॉर्मेशन, त सभु सब्जेक्ट खां पहिरीं जेको आहे हेल्पिंग वर्ब हूंदो आहे, ऐं जीअं त नेगेटिव बि गॾु आहे त पाण छा कंदासीं, पहिरीं कंदासीं इनखे इंट्रोगेटिव वांगुरु हेल्पिंग वर्ब पोइ सब्जेक्ट। नाकारिया ठाहिण लाइ सब्जेक्ट खां पोइ पाण छा लॻाईंदासीं, नॉट, पोइ वर्ब, पोइ ऑब्जेक्ट। वर्ब जो साॻियो ई थर्ड फॉर्म इस्तेमाल कंदासीं। क्लियर, सफ़ा इजी आहे। हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट नॉट वर्ब जो थर्ड फॉर्म पोइ ऑब्जेक्ट। असां कुछ एग्जांपल लिखिया आहिनि, हाणे तव्हांखे सम्झायूं था। छा तव्हां ॾींहं जी मानी न खाई चुका आहियो? छा तव्हां ॾींहं जी मानी न खाई चुका आहियो? पाण छा चवंदासीं, सब्जेक्ट छा आहे पाण जो, तव्हां, त तव्हां पाण सब्जेक्ट आहे त छा कंदासीं, यू। पर इंट्रोगेटिव आहे त यू सां गॾु पहिरीं हेल्पिंग वर्ब लॻाईंदासीं। छा कंदासीं, हैव यू not eaten lunch? क्लियर। छा तव्हां ॾींहं जी मानी न खाई चुका आहियो? हैव यू नॉट ईटन लंच? हैव यू नॉट ईटन लंच? छा हू बूटन खे पाणी न ॾेई चुको आहे? छा हू बूटन खे पाणी न ॾेई चुको आहे? Has he not watered the plants? ठीक है। छा हू बूटन के पानी न ॾेई चुको आहे? Has he not watered the plants? क्लियर। वरी टियों जुमलो आहे, छा असीं सवाल हल न करे चुका आहियूं? छा असीं, असीं आहे त हेल्पिंग वर्ब छा थींदो पहिरीं, हैव। हैव वी पोइ ईंदो नॉट। हैव वी नॉट हल करण चइबो आहे सॉल्व, थर्ड फॉर्म थींदो सॉल्व। हैव वी नॉट सॉल्व द क्वेश्चन? छा असीं सवाल हल करे न चुका आहियूं? Have we not solved the question? Clear? ये हुआ असांजा इंट्रोगेटिव नेगेटिव सेंटेंसेस ऑफ प्रेजेंट परफेक्ट टेंस, ज़माने हाल करीब जा। अॼु असां जुमला पढ़ियासीं, पहिरीं अफर्मेटिव कयासीं, पोइ नेगेटिव कयासीं, पोइ इंट्रोगेटिव कयासीं। हींअर पाण आख़िर में पाण पढ़ियो आहे इंट्रोगेटिव नेगेटिव सेंटेंस। उम्मीद आहे तव्हांखे असां कॉन्सेप्ट ॾियण जी कोशिशि कई आहे। अगर तव्हांखे हिकिड़े चक्कर समझ में नथो अचे त जॾहिं वीडियो खे रिपीट करे ॾिसंदव त तव्हांखे प्रेजेंट परफेक्ट टेंस इंशाल्लाह पूरो समझ में अची वेंदो। क्लियर। प्यारा ॿारो, हाणे असां ऑलमोस्ट असांजो प्रेजेंट परफेक्ट टेंस पढ़ी चुका आहियूं। पढ़ण खां पोइ आउं तव्हांखे कुझु होमवर्क ॾेई रहियो आहियां, जीअं तव्हां उहे ट्रांसलेट कंदो इंग्लिश में, असांजे कमेंट सेक्शन में असांखे तव्हां ॿुधाईंदव। कहिड़ो होमवर्क आहे? जुमलो आहे पहिरियों, हू कहाणी पढ़ी चुको आहे। हू कहाणी पढ़ी चुको आहे। ॿियो जुमलो छा आहे? छा उहे टेस्ट पास करे चुका आहिनि? छा उहे टेस्ट पास करे चुका आहिनि? वरी ॿियो जुमलो आख़िरी, छा जय ज़माने हाल करीब न पढ़ाई चुको आहे? छा जय ज़माने हाल करीब न पढ़ाई चुको आहे? त इहे आहिनि असांजा होमवर्क वारा सेंटेंसेस। तव्हांखे ट्रांसलेट करणा आहिनि इंग्लिश में ऐं कमेंट सेक्शन में ॿुधाइणो आहे। दीवा क्लास खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो ऐं असां सां गॾु जुड़िया रहो ऐं ईज़ी तरीक़े सां ग्रामर सिखो, सिंधी टू English. Thank you so much.